लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार। वक़फ़े खां अवल असां वॾी यूनिट ख़ैर सां ख़तमु कयो ऐं हाणे चूंडूं थींदियूं, चूंडुनि खां पोइ नई हुकूमत ईंदी ऐं फज़लुल्लाह कुरैशी साहब जा उन जे बारे में असां ख़्यालु मालूम था कयूं। ऐं जीअं वक़फ़े खां अवल साईं ॿुधायो त ॿ कमेटियूं ठहियूं, हिकिड़ी इंतज़ामी, ॿी मालियाती। मालियाती खे ख़ज़ाने जे बारे में शयूं तय करणियूं ऐं इंतज़ामी खे वरी सिंध जे सरहदनि जे बारे में तय करणो हो त उस्ता महमद कंहिंसां हुजे, हब कंहिंसां हुजे या माछको कंहिंसां हुजे। ऐं वॾी ॻाल्हि साईं कई वक़फ़े खां अवल त कराची वॾे में वॾो सुवालु हो त उहो कंहिंसां हुजे। सो जनाब फज़लुल्लाह कुरैशी साहब खां असां पुछणु था चाहियूं त पोइ वॾी यूनिट जे ख़ात्मे खां पोइ छा थियो? साईं जी, मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त 2 कमेटियूं हुयूं। हिकिड़ी एम ए मोहम्मद कमेटी जेका रिसोर्सिस जी हुई, जेका फाइनेंशियल रिसोर्सिस जी डिस्ट्रीब्यूशन जी। ॿी कमेटी काज़ी साहब वारी। ऐं हिकिड़ी कमेटीअ ते आउं बि इनडायरेक्टली ऐं तंहिंखां पोइ जी मेमूर साहब हो सिंध जे तरफ़ो। ॿी कमेटीअ ते इशरत हुसैन हुयो। त उहा जेके इंजीनियर कमेटीअ जे अॻे हुई, जेके मूं इशू पेश कया, जंहिंमें हिकिड़ो कराचीअ जो इशू हो, ॿियो माछके जो इशू हो, टियों ओस्ता महमद जो इशू हो, हब जो इशू हुयो। त इन में बाय लार्ज कीअं इहे बाउंड्रीज़ तय थियूं एग्ज़ैक्टली मूंखे ख़बर कोन्हे, पर जनरली इहो थियो त हब जेको आहे बलूचिस्तान ॾे हलियो हुयो, माछको जेको आहे पार्टली पंजाब ॾे हलियो हुयो, ऐं उस्ते महमद वारो कुझु इलाइक़ो जेको आहे नसीराबाद, कुझु इलाइक़ो जेको आहे सो बलूचिस्तान ॾे हलियो हुयो। हाणे इन जो बैकग्राउंड छा आहे, इन आई एम सॉरी, पर इहे जेके ॻाल्हियूं आम तरह सां सम्झ में अचे थो त इहे सिंध खे मिलणु घुरिजनि। हा, ऐं वॾी ॻाल्हि इन में फ़ाइदे जी ॻाल्हि इहा थी त कराची वॉज़ कंसिडर्ड एज़ अ पार्ट ऑफ द सिंध, एज़ अ कैपिटल ऑफ सिंध। ऐं कराचीअ में जो किन हल्कनि जो ख़्यालु हुयो त कराची अलॻि रहे, फेडरल टेरिटरी जे तहत रहे, उहा ॻाल्हि एक्सेप्ट न कई वई। त इन खां पोइ जेतिरे क़दुरु हुयो त असां जीअं मूं ॿुधायो त 18 माण्हुनि जी कमेटीज़ ठहियूं। हर कमेटीअ पंहिंजो हिकिड़ो पैरेलल एक्शन थिया। लाहौर में ईअं थी रहियो, हेॾे कराचीअ में जेको आहे सो सिंध असेंबली जी बिल्डिंग, उन ज़माने में असेंबली कोन्हे, त सिंध असेंबली बिल्डिंग ईयरमार्क कई वई सेक्रेटरीट जे लाइ। ऐं तुगलक हाउस जिते फेडरल गवर्नमेंट जो ऑफिसूं हूंदियूं त उन्हनि खे, छाकाणि फेडरल गवर्नमेंट पंहिंजूं ऑफिसूं 60s में ख़ाली करणु शुरू कयूं, जो कैपिटल शिफ्ट थी आई, त तुगलक हाउस ऐं 2 बिल्डिंग्स असांखे मिलियूं। हिकिड़ो तुगलक हाउस, ॿई हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं, ऐं ॿियो जेको असेंबली बिल्डिंग। इन खां पोइ असां हिकिड़ी कमेटी उते रखीसीं जंहिंजो कमु हो त फर्नीचर ऑप्टेन करे ऐं फर्निश करे असांजे अचण खां अॻु में। सो उन कमेटीअ जंहिं बि क़िस्म जो फर्नीचर हो, फर्नीचर वठी करे ऐं कमेटी कयूं। ऐं इन दरमियान ऑफिसरनि जी ईयर मार्क लाइ बि कमु थींदो रहियो त कहिड़ा ऑफिसर काॾे वेंदा, कहिड़ा ऑफिसर काॾे वेंदा। उन में छा थियो त जॾहिं असां हिते पहुतासीं त असांजो ऑफिस तयारु हुयो। मुंहिंजी ऑफिस जेका आहे सा असेंबली सेक्रेटरीट में हेठि फ्लोर ते थी। असांजो एडिशनल चीफ सेक्रेटरी मथीं फ्लोर ते थियो, चीफ सेक्रेटरी बि मथीं फ्लोर ते थियो, जिते स्पीकर जी ऑफिस आहे उते चीफ सेक्रेटरी ऑफिस थी। हेॾे जेको आहे सो पंहिंजो असांजो एडिशनल चीफ सेक्रेटरी ऑफिस थी। प्लैनिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट एज़ अ होल हिते आयो। उन सां गॾु कुझु ॿिया डिपार्टमेंट आहे। फाइनेंस डिपार्टमेंट लाइ असांखे अलॻि बैरिक्स वठणियूं पियूं, त फाइनेंस डिपार्टमेंट एज़ अ होल बैरिक्स में शिफ्ट। उहे बैरिक्स बि सिंध गवर्नमेंट ठाराए ॾिनियूं वेस्ट पाकिस्तान गवर्नमेंट खे, जेके सिंध खे वापसि मिलियूं कुझु बैरिक्स। त कुझु डिपार्टमेंट बैरिक्स में विया, कुझु तुगलक हाउस में विया, ऐं कुझु जेके हिते आया। त हिते असां अची सेटल कयोसीं पंहिंजो अचणु शर्त ऐं पंहिंजूं ॿोरियूं खोलियूंसीं। हर माण्हूअ खे उहा जवाबदारी। मूंसां गॾु सेक्शन ऑफिसर अदनवाला हुयो जेको कराचाइट हुयो, उन गॾिजी करे असां पंहिंजो पोइ उहो पंहिंजो सिंध गवर्नमेंट ठाहीसीं। बाय द टाइम ऑफिसरनि जी एलोकेशन थी वई। असां वटि एडिशनल चीफ सेक्रेटरी त कोन, हुन ज़माने डेवलपमेंट कमिश्नर चवंदा, जेको 20 ग्रेड जो हूंदो, उहो आफ्ताब अहमद ख़ान आयो। आफ्ताब अहमद ख़ान अॻिते हली करे जेको रुपए जे नोट ते बि हुनजी सही आहे, उहो सेक्रेटरी बि थियो, ऐं मुंहिंजो आख़िर में फेडरल सेक्रेटरी बि थियो। ऐं अहिड़े नमूने जे तव्हां ॻणींदव त असां वटि जेके उन वक़्तु सम्झो त 10 या 11 डिपार्टमेंट आहे, त रुॻो असां वटि 1 या 2 सिंधी सेक्रेटरी मिलिया। हिकिड़ो जी मेमूर साहब जेको फाइनेंस जो आयो, जेको उते जॉइंट सेक्रेटरी एडिशनल सेक्रेटरी हुयो। ॿियो ज़ेड चना साहब। इहे 2 जेके सेक्रेटरी जेके असां आया, ऐं ॿिया जेके सेक्रेटरी असांजा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स मां आया। बाक़ी असांजा जेके रीजनल हेड्स हुआ से घणे भाङे सभु सिंधी आहे। माना चीफ इंजीनियर बिल्डिंग, चीफ इंजीनियर रोड्स हो, डायरेक्टर हेल्थ वग़ैरह, इहे सभु घणो करे लोकल हुया। त रीजनल हेड्स जेके आहिनि से हैदराबाद में वेठा, सेक्रेटरी जेका आहे असां कराची में वेठी। इन सां गॾु असां सिंध गवर्नमेंट शुरू कईसीं। पर असांखे शुरू में वॾे में वॾी शॉर्टेज हुई त असांजो क्लैरिकल, छाकाणि जो वेस्ट पाकिस्तान में क्लैरिकल स्टाफ सिंध जो कोन हो, इन करे क्लैरिकल स्टाफ, असिस्टेंट्स
ऐं उन सां गॾु जेके आहिनि से स्टेनोग्राफर्स स्टेनोटाइपिस्ट 0 उहे वेस्ट पाकिस्तान में आया। वेस्ट पाकिस्तान में सुपीरियंट लेवल ते ऑफिसर आया, कुछ असिस्टेंट लेवल ते ऑफिसर आया, कुछ डिप्टी सेक्रेटरी आया, कुछ सेक्शन ऑफिसर आया, माना 15 ग्रेड खां मथे वारा आया। हा 15 खां मथे वारा कुझु आया, पर उहे बि असांजे मतिलबु 50% बि कोन हुया। त असांखे पोइ हिते अचणु शर्त जेका शॉर्टेजिस थी सा स्टेनोग्राफर्स जी थी, पोइ उन जे लाइ असांखे उन में उहो जेका हिसाब असां रिक्रूटमेंट सिस्टम शुरू कयोसीं। त मां पहिरियों त 3 महीननि में वी वर फुली इक्विप्ड, कमु त शुरू थी वियो ऐं उन में असांखे प्लैनिंग में त मूंखे कोई प्रॉब्लम नज़र कोन आयो, पर पोइ असां पंहिंजो अदरवाइज़ ॿियो डिपार्टमेंट्स वी आर फुली इक्विप्ड टू फंक्शन एज़ अ गवर्नमेंट ऑफ सिंध। हाणे मां सिंध में अची विया ऐं प्लैनिंग एंड डेवलपमेंट जे खाते में, पोइ अव्हांजी उन महिल पोज़ीशन कहिड़ी, जॾहिं यूनिट जो ख़तमु थियो 1970 में, अव्हांजी पोज़ीशन कहिड़ी? मां जो नवंबर जे यूनिट टुटण जो ऐलान खां पोइ मुंहिंजो नवंबर में उते प्रमोशन थी चुको हुयो 18 ग्रेड में, फ्रॉम रिसर्च ऑफिसर टू असिस्टेंट चीफ। पोइ उते उन्हनि चयो त छाकाणि जो यूनिट टुटे थो पियो, जेका नई गवर्नमेंट सां क्रोएशी डिटरमिन कंदी। पोइ जॾहिं नई गवर्नमेंट आई त मूं उन वक़्तु पंहिंजो केस पुटअप कयो नई गवर्नमेंट में। पोइ नई गवर्नमेंट जेको आहे सो मूंखे फ़ैसिलो को मुंहिंजी प्रमोशन थी अगस्त सितंबर में, पर जेको इफेक्टिव फिल्म 1 जुलाई। त जीअं यूनिट ख़तमु थियो त जीअं सिंध गवर्नमेंट आई त आई वॉज इन ग्रेड 18 में थियो, ऐं उहो अलाह जी महिरबानीअ सां पंहिंजे टाइम को अॻु में मिलियो मूंखे। असिस्टेंट चीफ थियो, असिस्टेंट चीफ प्लैनिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट। ठीकु, हाणे अव्हां हिते अची विया, पोज़ीशन बि खईं ऐं PND ॾिठो बि, ऐं उन सॼे अरसे में हाणे तव्हां इन क़िस्म जी असेसमेंट करे सघियो त केतिरो नुक़सानु थियो हूंदो सिंध जो इन्हनि 15 सालनि में यूनिट जे करे? न, इहा त फीलिंग मूंखे उते ई हुई। अच्छा, वी आर नॉट बीइंग ट्रीटेड एप्रोप्रिएटली। उन जा रीज़न्स कहिड़ा ॿ टे रीज़न, हिकिड़ो त ब्यूरोक्रेसी असांजी पंहिंजी कोन आई, ॿियो जेके डिसीशन मेकर्स आहे असांजा पंहिंजा कोन आहे, टे सिंध में जेका इम्प्लीमेंटेशन थींदी तंहिंखे वॉच करण वारा कमिश्नर्स या डिप्टी कमिश्नर्स या काफ़ी भाङे चीफ इंजीनियर्स वग़ैरह अहिड़ा कोन आहे, फील्ड वारो स्टाफ अहिड़ो सिंसियर कोन हो, ऐं चौथों त फीडबैक जो प्रॉपर सिस्टम कोन हो। तंहिंजे करे उते बि असां फील कयोसीं त वी आर बीइंग डिप्राइव्ड, ऐं हिते बि अचणु शर्त असां कोशिशि कईसीं त पंहिंजे पाण खे, पोइ उते डिपेंड करे पियो असां जॾहिं आई असांजी बजट जॾहिं एलोकेशन थी त उन में डिपेंड करे पियो त कहिड़ो सेक्रेटरी कहिड़ी बजट कीअं पंहिंजे हासिलु करण जी कोशिशि करे थो। त एज़ यूजुअल मेजर शेयर वेंट टू रोड्स डिपार्टमेंट, छाकाणि रोड जेके आहिनि से पॉलिटिशियन ऐं जनरली हर गवर्नमेंट जी प्रियोरिटी आहे। सिंध में त रोडनि जो वॾो प्रायोरिटी आहे, त पहिरीं प्रियोरिटी रोड जी। ऐं ॿी सुठी ॻाल्हि जेका थी, जंहिंजा एग्ज़ैक्ट रिज़ल्ट बि आया सुठा, साथ इरीगेशन डिपार्टमेंट में प्रियोरिटी जो इरीगेशन डिपार्टमेंट में अब्दुल शेख या जेके SK बलोच साहब आहे, ॿई नेशनलिस्ट ऑफिसर आहे, ऐं उन्हनि अचणु शर्त पंहिंजो जेको लेफ्ट ओवर कमु हुयो बराज जे वाहन जो रिपेयर उन जी मेंटेन, छाकाणि जो उहे सॼा लावारस थी विया या सॼो इहो अरसो, त उन में काफ़ी उनखे असां उनखे रीमॉडलिंग जा प्रोजेक्ट शुरू थिया ऐं काफ़ी वाहन जी कैपेसिटी, इहो कमु 5-7 साल जारी रहिया। त असां रोडी कैनाल जी कैपेसिटी वधाईसीं, नारा कैनाल जी कैपेसिटी वधाईसीं, ॿिया एस्केप्स डेवलप कया। ॿिनि ऑफिसरनि जे करे? ॿिनि ऑफिसरनि जे करे, उनजी कंटिन्यूटी ऑफिसर्स। न मुंहिंजो 2 ऑफिसर SK बलोच ऐं पोइ शेर मोहम्मद साहब, पोइ वरी अब्दुल शेख साहब जे करे। त इरीगेशन डिपार्टमेंट में वी वर कॉन्फिडेंट वी आर गोइंग वेल। बाक़ी रोडनि में पोइ प्रायोरिटीज़ हूंदियूं कि रोड ठहे कि न ठहे, वध में बिल्डिंग्स में असांजी पहिरीं प्रायोरिटी त सिंध सेक्रेटरेट ठहे ऐं सिंध ऑफिसरनि जा घर ठहनि। जॾहिं हिते आयासीं त असांखे घर त हुया कोन, तंहिंजे करे असां पहिरियों हमायूं हाउस ठहे पियो, उहो असां परचेज़ कयोसीं उन गार्डन में। 28,000 रुपए में असांखे हिकिड़ो फ्लैट मिलियो ऐं 28 फ्लैट हुया हुते। त असांखे पंहिंजो जेको जीअं तव्हां ॿुधायो त जून जुलाई में ठहे पियो, यकदमि असां उहा डील कईसीं। उते वरी चिड़ थी त 28,000 रुपया महांगा आहिनि, बाबा महांगा इहा ई शइ मिले थी वठो, छाकाणि पोइ पहिरियों मूंखे जनवरीअ में मां शिफ्ट थियुसि पंहिंजे घर में। तंहिंखां पोइ असां हिकिड़ो ॿिया ब्लॉक्स ठाहिया हिते पंहिंजो सिंधी मुस्लिम हाउसिंग सोसाइटीअ में। इन खां पोइ बाथ हलन वारी कॉलोनी ठही, सेक्रेटरीज़ जा बंगला ठहिया, GOR सॼी ठही। उन खां पोइ सेक्रेटरी जी बिल्डिंग ठही। इहा बिल्डिंग्स डिपार्टमेंट इहा प्रियोरिटीज़ हुयूं कराचीअ में, जेके असां तमामु जल्दी इहे थी वियूं ऐं असांजा काफ़ी असां वी आर इन द प्रोसेस ऑफ सेटलिंग में, पर वी आर क्विक इनफ। इहे जेके हिते कम तकड़ा थिया, जो हुन ताजमहल शेख साहब हुयो सेक्रेटरी बिल्डिंग्स जो, तमामु भलो माण्हू हुयो,
त इहे सॼा ॻाल्हियूं 70-71 खां इहो जेको सॼो धंधो शुरू थी वियो। त हाणे हिते जेको आहे सो उन वक़्तु रहमान गुल साहिबु हो वेरी इंडिपेंडेंट गवर्नर ऐं रहमान गुल साहिबु अमा इंडिपेंडेंट गवर्नर हो। हिन ते छाकाणि सिंधी महाजर त कंट्रावर्सी अचणु शायदि शुरू थी वई, जंहिंमें ऑफिसरनि में बि ईअं पियो थिए ऐं रिक्रूटमेंट में बि अहिड़ा प्रेशर्स हुया ऐं जनरली पॉलिटिकली बि फील कयो वञे पियो त महाजरनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे। त महाजरनि जा ग्रुप्स उन ज़माने में ठही विया। नाइंसाफ़ी हुई, नाइंसाफ़ी त असां सां हुई, पोइ हुननि सां कहिड़ी न ॻाल्हि हुननि जी पई थी। इहो छो ॻाल्हि हुननि जी इन करे बि थी त देवर वोकल, देवर अर्बनाइज़्ड। अच्छा, हुननि जे सेक्रेटरीट में हुननि जी वधीक हुयो असरु। माना आवाज़ उथारण लाइ शहरी हुजणु ज़रूरी आहे ऐं इंसानु आम जे ॻोठनि में रहे थो त हुनजो आवाज़ का माना नथो रखे। आवाज़ उथारण लाइ सुजाॻी, त जेके माण्हू सुजाॻ हूंदा से आवाज़ उथारींदा आहिनि। असांजे माण्हुनि जी प्रायोरिटीज़ पंहिंजियूं न। छाकाणि मिसाल तौरु हो ग़रीब गुरबो बि ॿ भेला बुख कटे बि जेको आहे सो ॿारु पढ़ाईंदो। असांजो चवंदो पहिरियों पेट भरिया ॿारु छोरो पियो पढ़ंदो, न पढ़े हिते वेठो हूंदो। वॾो फ़र्क़ु आहे, वॾो फ़र्क़ु। इहे जेके कल्चर फ़र्क़ु आहे, इहे जेके प्रायोरिटी जो फ़र्क़ु आहे, इहो त असांखे मारे थो न। छाकाणि उहो घर में आचार सां मानी खाए बि पंहिंजो घर में फर्नीचर न विझंदा, फर्श ते वेही गुज़र बि कंदा, पर पंहिंजो ॿारु पढ़ाईंदा। हिते असांजो पहिरियों पंहिंजो ठठ ठांगर, पंहिंजो सॼे पैसा वरी ॿी शादी, त इहे सॼा धंधा कंदासीं। ॿार पई जनम में, ॿार असांजी न प्रायोरिटी। सो उहो जेको कल्चर इहो जेको थियो, त इन जे करे पोइ असां वटि पोइ जॾहिं असां रिक्रूटमेंट कईसीं बि त असां इहो ई प्रॉब्लम थियो। पर बाय द टाइम रहमान गुल जो अची वियो, उन अचणु शायदि उन उहो केरु हो? तव्हां इंडिपेंडेंट छो था चओ हुनखे? कंहिंखे? रहमान गुल साहिब खे। रहमान इंडिपेंडेंट जो हुन तमामु इंसाफ़ भरिया फ़ैसिला कया। अबा पंहिंजी ॻाल्हियुनि में गवर्नर रहमान गुल खे उहो फ़ौजी हो, पोइ उनखे तव्हां गैर जानिबदार छो था सॾियो? न इदारे जो त माण्हू सां माण्हू आहे, इदारो माण्हू आहे। ॾिसो न, सुठनि इदारनि में ख़राबु माण्हू अची इदारनि खे ख़राबु करे छॾंदा आहिनि, ख़राबु इदारनि में सुठा माण्हू अची इदारनि। जीअं फ़ौज खे ज़िया ख़राबु कयो, न फ़ौज खे अयूब खान ख़राबु कयो। अयूब फ़ौज खे पावर त अयूब खान जे ज़माने में आहे न। हाउसिंग सोसाइटीज़ अयूब खान जे ज़माने में शुरू थियूं न। छाकाणि जो इलिजिटिमेट गवर्नमेंट खे लिजिटिमेट करण लाइ तव्हांखे ब्राइब करिणो पवंदो आहे। सिविलियन खे तव्हां इन करे ब्राइब कंदो जो तव्हां टैक्सेशन घटि कंदव त माण्हू मथां रेज़ कनि, ऐं फ़ौज खे तव्हां कंदव त हुनखे फैसिलिटेट कंदव। इहा अंग्रेज़ ज़माने को इहा पॉलिसी हलंदी, नसीर जो किताबु पढ़ी ॾिसो त उनखे जेको आहे सो तव्हां अयूब खान खे जेकॾहिं अर्बनाइज़ ज़मीनूं ते मिलंदियूं हुयूं जेके एग्रीकल्चर, पर अर्बन ज़मीननि जो ॾियण जो इहो लुटपुर जो इहो ज़मानो अयूब खान जे ज़माने में शुरू थियो, टू कीप देम कंटेंट। त बाबा माण्हू मूंखे अंगूरी सां खणंदा, मां अरबपति थिया त हिननि खे बि मां अरबपति कयां। सो दैट वॉज द फिलोसॉफी बिहाइंड इट। त उन्हनि खे जेको आहे सो उते जेको आहे सो इन में इंगेज कयो वियो, इन धंधे में। ऐं होॾे जेको आहे सो बाक़ी जेके रहियूं से ॻाल्हियूं रहियूं। त पोइ जेको रहमान गुल हो, छाकाणि रहमान गुल ते कोटा जे सिस्टम में काफ़ी वॾो उन ते भार हुयो, ऐं फाइनली हुन पंहिंजे लिहाज़ खां रीज़नेबल फ़ैसिलो कयो। छाकाणि जो कराची वारनि जी घुराई त बाबा जेतिरी लिटरेसी एजुकेशन आहे उन हिसाब सां कोटा ॾियो। असां 75% सिंध में पढ़ियल माण्हू आहियूं, त असांखे 75% कोटा ॾियो नौकरियुनि में। सो बहरहाल असां पॉपुलेशन जी ॻाल्हि कई, छाकाणि शुरू खां वठी पाकिस्तान जो जेको सर्विसिस जो कोटा जो सिस्टम पॉपुलेशन हुयो। पोइ असां हिन में फ़ैसिलो कयोसीं त भई ठीकु आहे, छाकाणि कराची जी पॉपुलेशन उन ज़माने 25% ई, रेस्ट सिंध 75% या 72%। पर पोइ उन वक़्तु उहा 72 खां पोइ असां फोरगो कयोसीं कुझु परसेंटेज, छाकाणि बिकॉज दे वर मोर एजुकेटेड, दे वर मोर अर्बनाइज़। त पोइ 40-60 वारो रेशियो आयो ऐं 40 नौकरियूं। पर उहे 40 में ईअं न हुया, इहे कराची जी रुगो कोन हुयूं 40। कराची में अर्बन हैदराबाद ऐं अर्बन सखर शामिल हुया, तंहिंजे करे 3 शहर हुया। त इन जी जेका पॉपुलेशन 40% कोन हुई न, पर उहा तव्हां वधाई, असां हुनखे वेटेज ॾिनीसीं। अच्छा, माना नाइंसाफ़ी जे बुनियाद ते सिंध में भाईचारो बहितर पिए कयो त नाइंसाफ़ी ऐं पंहिंजी कोटा जा कुझु हिसा ॿियनि खे ॾेई सिंधियुनि खां कुझु वठी ऐं भाईचारो बहितर कजे। नाइंसाफ़ी जे बुनियाद ते भाईचारो बहितर, नाइंसाफ़ी जी ॻाल्हि कोन्हे न। छाकाणि इंसाफ़ इहो बि हुयो त तव्हां जेतिरा माण्हू पढ़ियल आहिनि ओतिरी नौकरी ॾियो। न, उहा त क्राइटेरिया ई कान्हे। वॉज टू एक्सट्रीम न, क्राइटेरिया त तव्हां डेवलप कयो था न। क्राइटेरिया त तव्हां पंहिंजे फ़ाइदे जी क्राइटेरिया। पंजाब पोइ आबादी में चए थो मां घणो आहियां, पोइ सही थो करे न, त पंजाब करे थो सही, न पोइ सही थो करे न, करे थो न, सही या ग़लति करे थो न। न ईअं न चओ न हाणे त सही या ग़लति। पाकिस्तान खे न करणु ॾिनो,
हुते जॾहिं घणा हुआ त पंजाब उन्हनि खे न मञियो, उते तव्हां बंगालियुनि सां गॾु बीठा आहियो। हा, हाणे पंजाबी घणा आहिनि त हाणे था चओ त पंजाबी सही न आहे। न पंजाबी, मां त चवां पंजाबी पाण बनियुनि में सरेंडर कई न पंहिंजी मेजॉरिटी। साईं, दुनिया में कंहिं बि शइ जा जेके फार्मूला हूंदा आहिनि उनजी पंहिंजी हिकिड़ी कसवटी ऐं पंहिंजो हिकिड़ो बुनियादु हूंदो आहे। त अवां जॾहिं हीउ ॾिसो था कोटा जे हवाले सां, त उन जा बुनियाद जेके आहिनि उहे अवां सम्झो था त कंप्रोमाइज़ तव्हां हिकिड़ी अफ़ाम और तफ़हीम जे बुनियाद ते उहा फार्मूला ठहिराई आहे, त तव्हांजे ख़्याल में इहा ॻाल्हि जाइज़ आहे? I was not that much part of the thing, but I know the things. पार्टी ने घोड़ो मां 18 ग्रेड ऑफिसर थी, 22 ग्रेड, छाकाणि उन में महाजन जी रिप्रेजेंटेशन घणे करे रही जस्टिस कदीर। He was one of the justices which was transferred from the West Pakistan High Court to Sindh High Court. ऐं उन ज़माने में बि तव्हां ॾिसंदो जेके हाई कोर्ट जे जजिस जो मूं पंहिंजे किताब में ॾिनो आहे रेशो, त हाई कोर्ट जे जजिस में शुरू खां वठी जेका आहे सा नॉन सिंधीज़ जी मेजॉरिटी रही। हालांकि वकीलनि में सिंधियुनि जी मेजॉरिटी वधीक हुई, त हाई कोर्ट में असांजो वकील घटि वेंदो हो। त इहो वरी अलॻि चैप्टर आहे त हाई कोर्ट में केरु थी कोटा हुते हली न हली। हाणे इहा जेका कोटा थी 40-60 जी थी, इन में हिकिड़ी ॻाल्हि मां महाजन खे सम्झाए बि ठहियो, बाबा इहा कराची जी कोटा कोन्हे, इहा कराची सिंध हैदराबाद जी कोटा आहे, ऐं इन में सिंधी उर्दू स्पीकिंग सभु शामिल आहिनि। हीअ जेके शुरू खां वठी चवंदा उर्दू स्पीकिंग लाइ, बाबा उर्दू स्पीकिंग लाइ न आहे। न मीडिया में त अर्बन जी वसफ़ सां मुसलसल इहा ॿुधी त अर्बन जी माना ई हुननि इहा ॾिनी त जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे उहो अर्बन आहे, बाक़ी सभु ॻोठाणा आहिनि, पोइ सिंधी हुजनि केर बि हुजनि। त छाकाणि जो जेको सिंधी ॻाल्हाईंदड़ जेको आहे त उनखे शहरनि में रहे थो त उनखे बि डिसएडवांटेज आई हैव टू कॉम्पीट अगेंस्ट 40% कोटा। पर जॾहिं मुंहिंजे पंहिंजो सुवालु आयो नौकिरी जो, त मां पन्याकल जो डोमिसाइल वरितो। छा मूंखे ख़बर आहे सख आहे डोमिसाइल ते मां कम्पीट न करे सघंदुसि, मुंहिंजी ज़मीनियूं हुयूं पन्याकल में, सेटलमेंट ई मां आई क्लेम नाउ पन्याकल। छाकाणि जो मुंहिंजे ज़माने जॾहिं मां नौकिरीअ ते हुयुसि त मूंखे सखर जो हुयो, सखर माना सखर, उन सां अर्बन रूरल कोन हो। पर जे अर्बन रूरल जो सिस्टम आयो त आई ऑप्टेड फॉर द रूरल, पर सखर ज़िले जो 60%। हा, जीअं मां सखर जी ॿाराड़ी मां खयो, सखर जे ॿाराड़ी मां वरितो। ठीकु थियो। त इहो हिकिड़ो तव्हांखे मां बैकग्राउंड थो ॾियां पियो त इहो जेको बि सिस्टम जेको अञा ताईं हुनखे मिसरीड था कनि त भुटे साहिबु कोटा सिस्टम कयो, इहा ॻाल्हि ग़लति आहे। इहा कोटा रुॻो महाजरनि लाइ, इहा ॻाल्हि बि ग़लति आहे। छाकाणि जो जेको महाजर जेको कराची सखर हैदराबाद को ॿाहिरि थो रहे उनखे इक्वल एडवांटेज आहे, ऐं उहो जेको आहे सो काफ़ी सेकिड़े में रहे थो पियो। तंहिंजे करे इहो कंसेप्ट जेको आहे सो उनखे सम्झणु घुरिजे, जेके अञा ताईं कोन था सम्झनि पिया। फज़ल साहिबु हिकिड़े नंढे वक़फ़े खां पोइ हाणे भुटे साहिब जी सरकार अचे पई, उन ते पाण मतिलबु रहमान गुल जो जेको दौरु हुयो उन में जेका बि रिक्रूटमेंट थी उन में का बि असां मतिलबु आहे त असां वी वर एट लिबर्टी, जंहिं बि जेको बि थी सघियो असां कईसीं कोशिशि, ऐं उन लाइ जेको आहे सो आउं बि जवाबदार आहियां जो काफ़ी नालाइक़ माण्हू असां रखियासीं सिंध में कोटा जे बेसिस जे करे। हिकु कोटा जे करे, ॿियो असांखे डिस्क्रिएशन हुई त PND में अख़्तियार तव्हांखे मिली वियो। PND में असांजा 90% सिंधी ऑफिसर आया। अवां कुझु नालाइकनि जा नाला खणी सघो था, कुझु नालाइक उन ज़माने जा उहे ॿुधायो असांखे। नाला यार ॻाल्हि ॿुधो न, नालाइकनि जा नाला त हली अॻिते पोइ थी ॻाल्हि अचे न। छाकाणि जो मां जो इहो चवणो हो त जेके असांजे वेस्ट पाकिस्तान में जेका ब्यूरोक्रेसी आहे इहा किड़ियल बि, जीअं मूं तव्हांखे चयो त का कंपनी उहा ब्यूरोक्रेसी 90 ताईं हली। मां त ख़ैर 2000 ताईं हलियुसि, पर उहे 90 ताईं 90% उहे 90 खां चयो मूं तव्हांखे चयो मूंखे सभु वॾा हुया त 90 में उहा जेका बेस्ट लॉट हुई वेस्ट पाकिस्तान वारी कॉम्पिटेंट लॉट उहा निकिरी वई, उहा एग्ज़ॉस्ट कयो। ऐं उन में जेके असां 70 में रखियासीं 90 में उहे जवान थी विया। इन करे तव्हां 90 खां पोइ ॾिसंदो सॼो सिंध गवर्नमेंट जो क्वालिटी सिस्टम तबाह थी वियो। हिकिड़ो त उहो बेस्ट माण्हू निकिरी विया, ॿियो जेके गंदा माण्हू मेजॉरिटी जेका सिफारिशी हुया कोटा सिस्टम ते आया उहे जेके आहिनि अपग्रेड थी विया, मथे थी विया, सेक्रेटरी थी विया, एडिशनल सेक्रेटरी थी विया। ऐं हिते फॉल ऑफ द सिंध गवर्नमेंट हितो शुरू थी थिए, मेजर फॉल 90 खां पोइ। अच्छा, आस्ते आस्ते ग्रेजुअली, जंहिंमें इनएफिशिएंसी, करप्शन, मेरिट जी लताड़, इहे सभु ॻाल्हियूं 90 खां पोइ जी डेवलपमेंट आहे। साईं हिकिड़ो नंढड़ी साई था वठूं, वक़फ़े खां पोइ असां ॻाल्हाईंदासीं त इलेक्शन थी, इलेक्शन खां पोइ भुटे साहिब जी हुकूमत आई, उहा तव्हांखे कीअं थी लॻे? नाज़रीन,
असां जूं ॻाल्हियूं जनाब फज़लुल्लाह कुरैशी साहब सां जारी आहिनि। हिकिड़ी नंढड़ी साई था वठूं, उन खां पोइ असां वरी गॾु था थियूं। असां सां गॾु रहिजो।